अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मया ग़ज़ाल आबड़ो। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। इदारा इमरान ख़ान जे हथियार खणी अचण वारे एतराफ़ी बयान जो नोटिस वठनि। केपी जो वॾो वज़ीर सूबे जी फोर्स वफ़ाक़ ख़िलाफ़ इस्तेमाल करण जी धमकी ॾेई रहियो आहे। सिंध वफ़ाक़ ख़िलाफ़ इस्तेमाल करण जी सिंध जो वॾो वज़ीर अहिड़ो बयान ॾे हा त छा सभु ख़ामोश हुजनि हा। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो मरीमी कारकुननि खे ख़िताब, चवे थी इनक़िलाब जी ॻाल्हि कंदड़ गिरफ़्तारीअ जे ख़ौफ़ खां पेशावर में अंदर वञी लिकी वेठो आहे। इनक़िलाब आणो आहे त फ्रंट लाइन ते इमरान ख़ान पंहिंजी औलाद खे आणे, रुगो ग़रीब जे ॿारनि खे छो माराए रहियो आहे। अदलिया इमरान ख़ान खे बंदूक हलाइण लाइ पंहिंजो कुल्लो इस्तेमाल करण जी इजाज़त न ॾी। वफ़ाक़ी काबीना इमरान ख़ान जे हथियार खणी अचण वारे एतराफ़ ऐं केपी जे वॾे वज़ीर महमूद ख़ान जी धमकीअ वारनि बयाननि जो सख़्तीअ सां नोटिस वठी छॾियो। कार्रवाई जो फ़ैसिलो, बयाननि जो जाइज़ो वठण लाइ कमेटी क़ाइमु। कमेटी जो सरबराह घरू वज़ीर राणा सनाउल्लाह हूंदो। कमर ज़मान कायरा, अयाज़ सादिक, असद महमूद ऐं आज़म नज़ीर तारड़ शामिल। 25 मई वारो लॉन्ग मार्च सियासी सरगर्मी न पर रियासत मुख़ालिफ़ साज़िश हुई ऐं उहो को सियासी बयानियो नाहे, मुजरमाणो अमल आहे। इमरान ख़ान लॉन्ग मार्च लाइ ख़ैबर पख्तूनख्वा जा सरकारी वसीला इस्तेमाल कया। रियासत मुख़ालिफ़ लॉन्ग मार्च थियो त उनखे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। कुझु हज़ार हथियारबंदनि इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च कयो, जथनि खे रोकण जी कोशिश कई त उन्हनि फायरिंग कई। इमरान ख़ान जे हथियार खणी अचण वारे एतराफ़ी बयान खां पोइ कंहिं बि रिपोर्ट जी ज़रूरत नाहे। PTI वारनि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी तौहीन कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह, कमर ज़मान कायरा ऐं मौलाना असद महमूद जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध अणटर हुई। हुकूमत हिक पासे पेट्रोल जा अघ वधाए त ॿिए पासे 28 अरब रुपयनि जो रिलीफ पैकेज बि ॾिनो आहे। 1 करोड़ 40 लख ख़ानदाननि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए रिलीफ पैकेज ॾिनो वेंदो। प्रोग्राम तहत 2000 रुपया ॾिना वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। राणा सनाउल्लाह ऐं मुत्तहिदा बानी में को फ़र्क़ु नाहे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिए त असांखे पुरअमन एहतिजाज जो हक़ आहे या न। इम्पोर्टेड हुकूमत मुल्क खे ॿिन्ही हथनि सां फुरे रही आहे। हिक पासे वज़ीर चवनि था ज़हर खाइण लाइ पैसा न आहिनि, ॿिए पासे वज़ीर आज़म 1.5 महीने दौरान 6 परॾेही दौरे ते वञी रहियो आहे। अवाम लाइ कुझु त बचायो। PTI अॻवान फवाद चौधरी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह दुआ ज़हरा केस में IG सिंध खे हटाइण वारे अदालती हुक्म खे नामुनासिब करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त उहे अदालती हुक्म ते अमल दरामद करे रहिया आहिनि। ईअं नाहे थींदो त हिक खे हटाए ॿिए खे मुक़ररु कयो वञे। IG जी मुक़ररी लाइ मुशावरत कई वेंदी आहे। सिंध जी बजेट 14 जून ते पेश कई वेंदी। वॾे वज़ीर सिंध में रेस्क्यू सर्विस 1122 जो इफ़्तिताह करे छॾियो। ऐं नेपरा बिजली जी क़ीमत में 3 रुपया 99 पैसा फ़ी यूनिट इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली जे अघनि में वाध अप्रैल जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में कई वई। वापेदारनि ते 51 अरब रुपयनि खां वधीक इज़ाफ़ी बार पवंदो। बिजलीअ जे अघनि में वाध के इलेक्ट्रिक खां सवाइ ॿियनि कंपनियुनि जे वापेदारनि ते लागू हूंदी।